सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे केस के बुधनी लाइ मुक़रर करे छडि॒यो। धुरियुनि खे नोटिस जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच 6 मई ते केस जी बुधनी कंदी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां फैज़ाबाद धरना कमीशन जी रिपोर्ट अदालत में पेश कई वेंदी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त सुप्रीम कोर्ट जी ॾिनल तारीख़ ते फैज़ाबाद कमीशन रिपोर्ट खे हतमी शक्ल नथी ॾेई सघिजे। इंक्वायरी कमीशन जे मुद्दे में वाध कई वञे। पाकिस्तान जो तारीख़ में पहिरियों भेरो ख़लाई मिशन IQQ अॼु चंड लाइ रवानो थी रहियो आहे। IQQ खे इंस्टीट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजी चीन जे शंघाई यूनिवर्सिटी ऐं पाकिस्तान नेशनल स्पेस एजेंसी सिपार्को जे सहकार सां डिज़ाइन तयारु कयो आहे। तारीख़ी ख़लाई मिशन अॼु चीन जे विचिंग ख़लाई सेंटर तां चंड जे सफ़र ते रवानो थींदो। IQQ ऑर्बिटर ऑप्टिकल कैमराउनि सां लैस आहे जेके चंड जी सतह जूं तस्वीरूं वठण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि। ख़लाई मिशन खे रवानो करण दौरान वेबसाइट ऐं सोशल मीडिया ते सिधीअ रीति ॾेखारियो वेंदो। सिंध हुकूमत थर मां वधीक कोयलो कढण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थर कोल एनर्जी बोर्ड जो इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सरदार शाह, जाम खान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार शरीक। वॾे वज़ीर जो चवणु आहे त थर जो कोयलो 9100 किलोमीटर एराज़ी ते पखिड़ियल आहे। थर में 175 अरब टन कोयले जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। हिन वक़्तु 12 ब्लॉक आहिनि। 1235 चौरस किलोमीटर ते बणाया विया आहिनि। हर ब्लॉक में 2 अरब टन कोयलो मौजूदु आहे। हर ब्लॉक मां 4 खां 5000 मेगावाट बिजली 30 सालनि ताईं पैदा करे सघिजे थी। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ जो चीन जे पीपल्स लिबरेशन आर्मी नेवल हेडक्वार्टर्स जो दौरो। सामूंडी फ़ौज जे सरबराह चीनी बहरिया जे कमांडर एडमिरल हॉज़ोंग मिंग विच में मुलाक़ात। बितरफ़े बहरी सरकार ऐं इलाइक़ाई मैरीटाइम सिक्योरिटी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिबि नेवल चीफ मैरीटाइम पेट्रोलिंग ज़रिए अमन इस्तेकाम लाइ पाक बहरिया जे किरदार खे उजागर कयो। चीनी सामूंडी फ़ौज जे कमांडर मज़बूत बितरफ़े बहरी सरकार जी अहमियत ते ज़ोर भरियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सहाफ़त जी आज़ादी जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। कलम धड़ियुनि तरफ़ां हुकूमत खां इज़हार राय जी आज़ादी जे तहफ़ुज़ ते ध्यानु ॾियण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आज़ाद प्रेस आलमी अहमियत जा मसइला उजागर करण लाइ टिराहे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ लाइ क़दम खयां वञनि त जीअं बिना ख़ौफ़ जे रिपोर्टिंग करे सघनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ग़ज़ा में कवरेज दौरान जान कुर्बान कंदड़ सहाफ़ी हीरो आहिनि। जबर सां विढ़ण ऐं सचाई साम्हूं आणण ई सहाफ़त जी आज़ादी जे आलमी ॾींहं जो पैगाम आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार प्रेस जी हिमायत करे थी। सहाफ़त जी आज़ादी शफ़ाफ़ियत एहतिसाब ऐं ख़्यालनि जी पखेड़ लाइ बि ज़रूरी आहे। सहाफ़त जी आज़ादी लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ सहाफ़ियुनि जी ख़िदमतुनि खे सलाम आहे। इज़हार राय जी आज़ादी हर मुआशिरे जे गॾियल शऊर जो आईनो आहे। पीपल्स पार्टी सदाईं मीडिया जी आज़ादी लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। जमहूरियत मुख़ालिफ़ क़ुवतूं मीडिया खे ख़ामोश कराइणु चाहिनि थियूं। PTI बानी जी हुकूमत ग़ैर फ़िक्री सोच रखंदे सहाफ़ियुनि खे निशानो बणायो हो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सहाफ़त जी आज़ादी जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। मुल्क में जमहूरियत लाइ सहाफ़ियुनि जी क़ुर्बानियुनि खे फ़रामोश नथो करे सघिजे। सहाफ़ियुनि हमेशह जमहूरियत जी निगहबानी ऐं निगरानी कई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सहाफ़त जी आज़ादीअ जे ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ सभ खां पहिरियां प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट कमीशन जो क़याम पीपल्स पार्टी जो कारनामो आहे। इज़हार जी आज़ादी खे PP हमेशह पंहिंजी तरजीहनि में रखियो आहे। सिंध हाई कोर्ट जी 2016 खां गुम थियल शहरी बाज़ियाबी लाइ जोड़ियल JITs ऐं सूबाई टास्क फोर्स जो इजलास मुनक़िद करणु जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जी हिदायत करे छॾी आहे। जांच ऑफिसर खां घुराई रिपोर्ट तलब कई वई आहे।
खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में फातिमा फरड़ो कत्ल केस जी ॿुधणी गिरफ़्तार जवाबदारन असद शाह, हिना शाह, फयाज शाह, इम्तियाज़ मिरासी के अदालत में पेश कयो वियो। जज मोकल ते हुजण सबब केस बिना कार्रवाई जे 13 मई ताईं मुलतवी। फातिमा फरड़ो जे वालदेन जो चवण है त जवाबदार धुर बासिर आहे, केस तां हथ खणण लाइ दबाव विधो पियो वञे, शाहिदन खे भी परेशान करे लालच ॾिनी पियो वञे। कातिलन सां कंहिं सूरत में छा न थींदो, अदालत में इंसाफ जी उम्मीद आहे। सिंध जी यूनिवर्सिटीज़ में माली बहरान। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते पारां वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते यूनिवर्सिटीज़ खे माली बहरान मां कढण लाइ मुख़्तलिफ़ अलाउंस बंदि करण जो फ़ैसिलो। हायर एजुकेशन कमीशन सिंध यूनिवर्सिटीज़ में ऐं IBA खे मुख़्तलिफ़ अलाउंस बंदि करण लाइ ख़त लिखियो आहे। ख़त में चयो वियो आहे त अलाउंस जी मद में यूनिवर्सिटीज़ खे अरबें रुपयनि जो नुक़सान थिए पियो। यूनिवर्सिटीज़ जा सरबराह ईंदड़ सिंडिकेट जे इजलास में अलाउंस बंदि करण जी मंज़ूरी पहिरीं एजेंडा तौरु शामिल कंदी।